नाज़िर नहर में मक़तूल गुलाम अब्बास ऐं संदसि दोस्त जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ मक़तूलनि जा वारिस सरापा एहतजाज आहिनि, पर पुलिस इख़्तियारियूं अञा ताईं को ख़ासि किरदारु अदा नाहे कयो। ॾिसूं था सज्जाद चांडियो जी रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाव है सज्जाद चांडियो। नाज़रीन 16 ॾींहं अॻु मेड़ ए सेक्शन थाणे जी हद में क़त्ल थियल गुलाम अब्बास चांडियो समेत ॿिनि ॼणनि जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ अॼु हज़ारे माण्हुनि मेड़ बाईपास खां वठी पैदल मार्च करे मेड़ थाणे अॻियां एहतजाजी धरणो लगायो आहे। अचो तो धरणे में शामिल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अदा असांजो इहो ई मुतालबो आहे, हिकिड़ो पुरअमन ऐं हिकिड़ो साफ़ मुतालबो आहे त असांजे चाचे ऐं उनजे दोस्त जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो। जेसिताईं उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि असीं थाणे अॻियां धरणो जारी रहंदो ऐं अगरि उनजे बावजूद बि न थिया त असां मजबूरन इंडस हाईवे ब्लॉक कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त 15 ॾींहं पहिरियां मुंहिंजे बाबा शहीद गुलाम अब्बास चांडे ऐं उनजे दोस्त अली अकबर उर्फ़ भुट्टो मीरज़त खे बेदर्दी सां नाक क़त्ल कयो वियो। उन वाक़े खे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। मेड़ पुलिस जी एतिरी नाली आहे, मेड़ पुलिस एतिरी अघूरी निंड में सुतल आहे जो 15 ॾींहं गुज़रण जे बावजूद ॿिनि क़त्लनि जी एफआईआर में 6 जवाबदार मुलविस आहिनि। उन वक़्त ताईं 15 ॾींहनि ताईं हिकिड़ो जवाबदार बि गिरफ़्तार न कयो अथई। पुलिस जी कारकर्दगी तव्हां सभिनि जे साम्हूं आहे। हिन वक़्तु असांखे केतिरो टाइम थियो आहे, असां उस ते पुलिस स्टेशन जे साम्हूं वेठा आहियूं। देखो जीअं त असां यूनाइटेड पार्टी हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे, पोइ लोकल इशू हुजनि चाहे सिंध जा इशू हुजनि त मज़लूमनि सां गॾु रही आहे। अहिड़ी तरह सां असां यूनाइटेड पार्टी असां हिन मज़लूमनि खे यकीन ॾियारो आहे त तव्हांजे हर अमली जिदोजहद में तव्हां सां गॾु हूंदी। जेसिताईं तव्हांखे इंसाफ़ न मिलंदो सिंध यूनाइटेड पार्टी हर सतह ते तव्हां सां मदद करण लाइ तयारु आहे। ही धरणो तव्हांखे ॿुधाईंदो रहियां, हिन खां पहिरियां बि असां 28 मई ते धरणो ॾिनो हुयोसीं, ऐलान कयो हुयोसीं, पर असां वरी बि पुलिस खे मोहलत ॾिनीसीं त असांखे असांजे बचनि समेत ॿाहिर अचण ते मजबूर न कयो, रोड ते वेहण ते असांखे मजबूर न कयो, पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कयो। क़ातिल जेके एफआईआर में नामज़द आहिनि 114 एफआईआर 2021 में नामज़द आहिनि, उनखे गिरफ़्तार कयो। जीअं त अॼु मेड़ में ही गुलाम अब्बास चांडियो ऐं भुट्टो मीरज़त जे लाइ असां एहतजाज कयो आहे। पुलिस क़ातिल गिरफ़्तार न पई करे त असां इंशाअल्लाह ताला अञा बि असां एहतजाज कंदासीं, ऐवाननि ताईं वेंदासीं। असांजा नौजवान हितां पूरे पाकिस्तान में सरापा एहतजाज आहे। असांखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो बाबो ऐं दोस्त गुलाम अब्बास चांडे जा क़ातिल गिरफ़्तार कया हुजनि। तमामु पुलिस जी नाअहली आहे। 2 हफ़्ता गुज़रण जे बावजूद पुलिस सहकार नथी करे। जेकर पुलिस कोशिश करे तो जवाबदार दूर न आहिनि, शहर वारा में घुमी रहिया आहिनि सरेआम। पुलिस जी तमामु नाअहली आहे। असां मुतालबो था कयूं आईजी सिंध खां डीआईजी हैदराबाद खां एसएसपी दादू खां तो फौरन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, छा सबब आहे? मुकमल पुलिस नाकाम थी चुकी आहे अमन तहफ़ुज़ ॾियण में। हिन जो कमु आहे असांजो तहफ़ुज़ कनि। बेगुनाह क़त्ल हिकिड़े इंसान जो क़त्ल सॼ काइनात जो इंसान जो क़त्ल जे बराबरि आहे। मगर अफ़सोस सां चवणो थो पए त इंसाफ़ जे लाइ असांखे धरणो हणणो थो पए, एहतजाज करणो थो पए ऐं उनजे साम्हूं असां बीठा आहियूं, पर हिनमहिल ताईं को बि उनजो रिस्पॉन्स असांखे न मिलियो आहे। असांजो जेको एहतजाजी धरणो आहे, पुरअमन धरणो आहे, इंशाअल्लाह असांजो तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं असांजा क़ातिल गिरफ़्तार न थींदा। असां सां ज़ुल्म आहे। ॾींहं ॾिठे जो सरेआम असांजा 2 माण्हू मारिया विया आहिनि, 6 जवाबदार नामीनेट आहिनि, जिन मां हींअर ताईं पुलिस जी नाअहली आहे। हींअर ताईं असांजो हिकु क़ातिल बि गिरफ़्तार न करे सघियो। कैमरामैन सुधीर चांडियो सां गॾु सज्जाद चांडियो, मेहरान टीवी मेरठ।